नाज़रीन, पाक आर्मी जो जवान शहीद असदुल्ला शौक़ वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जे हमले में शहीद थियो, जंहिंजो मड़ संदसि अबाणी ॻोठ जुमा शौक़ आंदो पियो। शहीद असदुल्ला जो मड़ ॻोठ जुमा शौक़ में पहुचण ते हर अख आली हुई। इन हवाले सां असीं तफ़सील मालूम कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे अली हैदर मल्हा। अली हैदर, छा अपडेट्स आहिनि? जी साजिद, तव्हांखे ॿुधायां त पाक आर्मीअ जो जवान शहीद असदुल्ला शौक़ जनूबी वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जे हमले में गुज़िरियल ॾींहुं जेको आहे शहीद थियो हो, जंहिंजो मड़ जेको आहे अॼु संदसि अबाणे ॻोठ जुमा शौक़ आंदो वियो आहे। ॻोठ जुमा शौक़ जो रहवासी, तव्हांखे ॿुधायां, पाक आर्मीअ जो जवान सिपाही असदुल्ला वलद अज़ीज़ुल्ला शौक़ जनूबी वज़ीरिस्तान वाना में दहशतगर्दनि जे हमले में गुज़िरियल ॾींहुं शहीद थी वियो। तव्हांखे ॿुधायां त अॼु जेको आहे संदसि मड़ अबाणे ॻोठ जुमा शौक़ में आंदो वियो, जिते फ़ौजी एज़ाज़ CO फयाज़ सिंध रेजिमेंट हैदराबाद ऐं पाक आर्मीअ जे जवाननि सलामी ॾेई जेको आहे मिटी मां हवाले कयो आहे। तव्हांखे ॿुधायां त संदसि जनाज़ नमाज़ में SHO खेबराणी ऐं इलाइक़े जे सियासी समाजी शख़्सियतनि वॾे अंग में जेके अंदरि शरीक थिया आहिनि। तव्हांखे ॿुधायां त पाक आर्मीअ जे जवान असदुल्ला शौक़ जेको आहे सो ऑपरेशन दौरान वज़ीरिस्तान वाना जे पहाड़ी इलाइक़े में दहशतगर्दनि सां वेड़ दौरान शहीद थी वियो। शहीद जी उमिरि तव्हांखे ॿुधायां 30 साल ॿुधाई पई वञे। पाण शादीशुदा खेसि 2 सालनि जो जेको हिकु पुट जो औलाद आहे। तव्हांखे ॿुधायां त शहीद जो जेको हैदराबाद गुल सेंटर ते 2012 में 31 पंजाब यूनिट में भर्ती थियो ऐं संदसि सर्विस खे 12 साल थिया आहिनि। पाण जेको आहे सो गुज़िरियल ॾींहुं जंग जी वेड़ में शहीद थी वियो आहे। तव्हांखे ॿुधायां त शहीद खे पाक आर्मीअ जे ऑफिसरनि सलामी ॾेई संदसि अबाणे ॻोठ अबाणे क़ब्रिस्तान ॻोठ जुमा शौक़ में सवें आलियन अखियुनि सां दफ़नायो वियो आहे। जी।